ताला फरमायो लक़द ख़लक़नल इंसान फी कबद। मक्के जा काफ़िर ऐं मुशरिक चवण लगा इन आयत इन सूरत जे इब्तिदा जो जेके आयतूं इन्हनि जे शानी नुज़ूल में जलीलुल क़द्र मुफ़स्सिरीन फरमायो आहे। इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाहि तआला अलैहि, अल्लामा इस्माइल हक़ी रहमतुल्लाहि तआला अलैहि, अल्लामा इब्ने कसीर रहमतुल्लाहि तआला अलैहि जलीलुल क़द्र मुफ़स्सिरन लिखियो आहे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जी पाक हयातीअ में मक्की ज़िंदगी में काफ़िर मुशरिक जो तादाद वधीक हुयो। नबी पाक जा सका मिट माइट बि काफ़िर हा, मुशरिक हा। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जा दुश्मन हुया। ओए इहा ॻाल्हि चवण लगा त असां जे मथा कंहिंजी बि कुदरत कान्हे का। ही जेको नबी चवंदो आहे त अल्लाह जियारींदो आहे, अल्लाह मारींदो आहे, अल्लाह जी ज़ात बाबरकात क़ब्र में अज़ाब ॾींदो आहे, रब जी ज़ात बाबरकात हिसाब किताब जो मीज़ान ठाहियो आहे। जन्नत जहन्नम का शय आहे जेका अल्लाह ताला ठाही आहे, पर वे काफ़िर मुशरिकन जो इनकार कंदा हा। चवंदा हा त असां वॾा फने खान आहियूं, असां जे मथां केरु क़ादिर कोन्हे, कंहिंजी कुदरत कान्हे का। असां पाण हलऊं था, पाण घुमऊं था, पाण फिरूं था, पाण असां मरूं था, जमियासीं बि पाण त मुआसीं बि पाण। असां जे मथां कंहिंजी कुदरत कान्हे का। अल्लाह ताला फरमायो लक़द ख़लक़नल इंसान फी कबदिन। बेशक असां इंसान के पैदा कयो आहे तकलीफ़ में, या तकलीफ़ सां गॾु ॼमंदो आहे त नंढो ॿार तमाम नाज़ुक हूंदो आहे, न थधि सही सघे, न गर्मी सही सघे, न बुख सही सघे, न उन सही सघे। यानी का शइ हुन में बर्दाश्त कान हूंदी आहे। जवानीअ जा ॾींहं हुनखे मिलंदा आहिनि, पर उन में बि जेकॾहिं उनखे का बीमारी लॻे, रब पनाह में रखे, जेकॾहिं उनखे का परेशानी थिए, को रोज़गार जो को माशी एतबार सां जेकॾहिं उनखे परेशानी थिए, तॾहिं बि हू बर्दाश्त कोन करे सघंदो आहे। वरी जॾहिं पोड़ो थींदो आहे त उहा साॻी उनजी जेका जवानी वारी ताक़त हुई उहा कमज़ोरी में तब्दील थी वेंदी। अखियुनि जी जेका नज़र आहे उहा झकी थींदी वेंदी, दंद उनजा कमज़ोर थींदा वेंदा, ज़ुबान मां ॻाल्हाइण वारी उहा ताक़त मौजूद कान रहंदी। पर काफ़िर इन हाल में बि चवनि पिया न न असां जे मथां केरु क़ादिर थींदो। अयहसबु अल्लन यक़दिर अलैहि अहद। काफ़िर माना इंसान चवे पियो त हरगिज़ हरगिज़ इंसान जे मथां कंहिंजी कुदरत कान्हे का। यक़ूलु अहलकतु मालन लुबदा। पैसो जेकॾहिं उन वटि नाहे, ग़रीब आहे, मिस्कीन आहे, त हू चवंदा त असां पाण कमायो हो, कमायल पैसो असां पाण हलाक कयो हो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो ग़लत चवनि था, ग़लत चवनि था। ऐं ईअं बि चवंदा हा असांखे केरु ॾिसे थोड़ी थो, असांजी मर्ज़ी गुनाह कयूं, असांजी मर्ज़ी कंहिं मज़लूम जे मथां ज़ुल्म कयूं, असांजी मर्ज़ी कंहिंसां नाइंसाफ़ी कयूं, असांजी मर्ज़ी कंहिंजा हक़ खाऊं, असांजी मर्ज़ी कंहिंजा प्लाट फबायूं, केरु ॾिसण वारो थोड़ी आहे। अयहसबु अल्लम यरहु अहद। छा इंसान इहो गुमान थो करे त उनखे को ॾिसण वारो कोन्हे को। इहे सभु ॻाल्हियूं उन जूं ग़लत आहिनि। अलम नजअल लहू ऐनैन। छा असां इंसान खे अखियूं कोन ॾिनियूं आहिनि? ॾिसे कोन थो त सिज रोज़ उभरे थो, लहे थो, रात ॾींहं में, ॾींहं रात में तब्दील थिए पियो। कॾहिं थधी हवा त कॾहिं गरम हवा लॻे थी, कॾहिं सियारो आहे त कॾहिं वरी उन्हारो आहे, कॾहिं जेको आहे सीअ में पियो थड़कंदो आहे त कॾहिं गर्मीअ में तपिश में सिज जी में हुनजा पेर पिया सड़ंदा आहिनि। सभु अल्लाह जी ज़ात बाबरकात जो कुदरतूं आहिनि। वलिसान व शफ़तैन। असां उनखे ज़ुबान न ॾिनी आहे ॻाल्हाइण जे लाइ, उन जो सूंहं ऐं जेको वात जो अंदर जो जेको भी सिस्टम आहे उन्हनि ऐबन
खे लिकाइण जे लाइ रब जी ज़ात बाबरकात चप बिना वहदैनाहुन नजदैन असां उन खे बराऊं ॾेखारियूं तरसा ॾेखारिया ही रस्तो सिधो जहन्नम में वञे थो ही रस्तो सिधो जन्नत में वञे थो रब जी ज़ात बाबरकात फरमायो जेकरे इंसान खे पंहिंजे अखियुनि जो क़द्र आहे पंहिंजी ज़ुबान जो क़द्र आहे पंहिंजे चपन जो क़द्र आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात जे नेमतुनि जो जेकॾहिं उन खे क़द्र आहे उन खे मञणो पवंदो त रब आहे जेको उन जे मथां क़ादिर ऐं क़ुदरत रखण वारो आहे ऐनमा तुवल्लू फसम वजहुल्लाह जाके बीदो उते अल्लाह जी ज़ात मौजूद और ये सब शयूं जेके बयान थियूं ये अल्लाह जी तौहीद सां ताल्लुक रखनि थियूं ॻाल्हायो अल्लाह जी तौहीद सां ताल्लुक रखनि थियूं असां ऐं तव्हां जे करे मौजू लगायूं मीलाद अज़मत मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या प्रोग्राम कयूं अज़मत मीलाद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या असा जश्न मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन्वान रखूं असा ते चयो वेंदो आहे तौहीद 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 हिकड़ाई वडाई रब जी बयान कजे रब जी तौहीद बयान कजे तमाम रुगो नबी जो जिक्र था कयो नबी जो जिक्र था कयो छोटा मुस्तफा करीम जो एडो जिक्र कयो ओ मुजादा इन सूरतुल बलद जो इब्तिदाई 3 आयतूं इन गाल जो असा के दिलासो थियूं ॾियारीन त मुस्तफा जो त शान मथे आ पर जह बि शय जी निस्बत आमिना जे लाल जी आ उन शय जी रब वट उहा ओ क़द्रवा ओहा मंजिलत ओ मर्तबो ओ रुतबो जो खालिक कायनात उन्हनि शयुनि जा कसम पियो खणे अल्लाह के कहिड़ी कसम खणण जी ज़रूरत रब बेनियाज़ बेपरवाह उनके कंहिंजी कहानी कान्हे का अल्लाह ताला फरमाए थो ला उक़सिमु बिहाज़ल बलद उलमाए तफसीर लिखियो आहे या इब्तिदा में जेका ला आहे या ला जे करे नाफिया वा नाफिया माना इनकार जी माना थींदी ला उक़सिमु मां कसम नथो खणा मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे जो मां कसम खणा मां छा जे लाइ कसम खणा मां कंहिंजो पाबंद न आहियां यफ़अलुल्लाहु मा यशा पंहिंजी मर्ज़ी जो मालिक रब पाणा कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्की तुतिल मुल्क मन तशा व तंसिउल मुल्क मिम्मन तशा व तुइज्जु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैरु इन्नका अला कुल्लि शैइन ओजा मौला बादशाही तू दी कसीब तू जागो था उठन चारी दड़न जतन जे हवाले मुल्क करे तरफ जी मर्जी पर जेकरे अल्लाह सी जल शान अड़े मानू खां जेको गुरूर तकब्बुर खणी आयो त मां कदे मन कुर्सी सां लांदुस कोन अवाम मूसा गड आहे पर ओह जेकरे मुस्तफा जे आशिकन जो कदर न करे हबीब जे गुस्ताखन जे ला राह खोले ऐ मोजा दोस्त खत्म नबूवत जे कानून में तरमीम आन जो गालियों करे ऐ निहत्ते कलमे पढ़ण वारन खे रमजान शरीफ जे महीने में सरेआम गोलियों लगराए जेकरे शहीद कराए रब जी ज़ात
बरकात फरमाए थो मूं वटि देर थी सके थी पर अंधेरो कोने को ये न त मजलूम जो साथ जालिम जो साथ ॾेई ऐं मजलूम सां नाइंसाफ़ी कई वञे गुस्ताख जी राह हमवार करण वारे जो साथ ॾिनो वञे ऐं नामूस रिसालत ते पंहिंजी जान कुर्बान करण वारे उन निहत्ते मुस्लमान खे उन जो खून राय का छॾियो वञे भले वक्त जो वजीर होजे भले वक्त जो मिनिस्टर होजे बल्कि मुल्क जूं वांगू उन जे हथ में हुजन खुदा जो कसम आहे ओहो ई वक्त मोटी आयो आशिक आजाद थी मुस्तफा जे नामूस जा नारा पिया हणन वक्त जा वजीर अञा बेसलाह जे पोयां पिया आला हज़रत अजीमुल बरकत मुजद्दिद दीनो मिल्लत इमाम अहले सुन्नत इमाम इश्क व मोहब्बत इमाम अहमद रज़ा फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैहि नबी बेहतरीन गाल कई पान फरमाइन था वो सुए लाल ज़ार फिरते हैं वो सुए लाल ज़ार फिरते मानू जेके अहमद रज़ा के मुशरिक ऐं बिदाती चमन था उन शिरक जा अदा खोलिया हा याद रखजो अहमद रज़ा ओहो आ जेके बेदारी में जेके ख्वाब में केतरी भेरा आमिना जे लाल जो दीदार थियो पर अहमद रज़ा मदीने वियो मुस्तफा के जी महबूब अज सुजागिया में दीदार करा टेढ़ाड़ा हबीब जी ज़ात बाबरकात जे पेरां दी मुबारक इमाम अहमद रज़ा वेठो आ जिन ॾिहाड़न खां पोइ जिन ॾिहाड़न खां पोइ अहमद रज़ा थो चवे ऐं अहमद रज़ा तूं थींदो केर आहीं मुस्तफा जी बारगाह में हुज्जत करण वारो नबी पाक के इए चवण वारो त बेदारी में दीदार करा तुंहिंजी हैसियत कहिड़ी आ फरमाए थो वो सुए लाल ज़ार फिरते वो सुए लाल ज़ार फिरते हैं वो सुए लाल ज़ार फिरते हैं तेरे दिल आए बहार फिरते हैं उस कली का गदा हूँ मैं जिसमें गदा जब घुरण वारी उस कली का गदा हूँ मैं जिसमें मांगते ताजदार फिरते हैं मांगते ताजदार फिरते हैं अगे फरमाए तो जो तेरे दर से यार फिरते हैं जो तेरे दर से यार फिरते हैं तर बदर यूं ही ख्वार फिरते हैं तर बदर यूं ही ख्वार फिरते हैं काटे गया
वियावे जेके कादियान खे अखे आनीन पिया काडे वियावे जेके खत्म नबूवत जे आईन में कानून में तरमीम करण जी कोशिश करे पिया खुदा जी ज़ात बाबरका जो कसम मां तहदी सीने मजे तौर ते यो अर्ज़ थो कया असा जा दोस्त पिंडी में हा असा जो मुर्शिद पुनल पादारो मोरे जे या सखर वारे मोरो वारे उन जलसे में हो धरना थी वया एहतजाज थी वया सखर वारे उन जलसे में हा धरना हा एहतजाज हा पीसी सरदार जेका खिताब फरमायो उन में कमिटमेंट दिनो पाण फरमा खत्म नबूवत असा जे ईमान जो असासा असा जे ईमान जो लाज़मी जुज़ा जे करे उन में तरमीम कई वई पो मां पागारो पंहिंजी हुर जमात के हुक्म दींदुस असा नबी पाक ते कलमे पढ़ण वारा मोहब्बत करण वारा मैदान नथी अची रसूल अल्लाह बे जो पागा ओ मुजा दोस्त ईद मुसलमान बा ई अहले पाकिस्तान ते कादियानी ब पाकिस्तान ते हमलो यहूदी ब पाकिस्तान ते इसराइल ब पाकिस्तान ते हिंदुस्तान ब पाकिस्तान ते छाजे ला खबर थाव अल्हम्दुलिल्लाह 80% खां वधीक हिते आबादी या रसूल अल्लाह चवण वारन जी फरमायो जाग उठे अगले सुन्नती गूंज उठाए नारा है दूर हटो मुनकर मिल्लत पाकिस्तान हमारा है ओ मौजूदा पाकिस्तान अहले सुन्नत आजाद करायो पाकिस्तान असांजे वरन आजाद करायो पाकिस्तान जे आजादी में हज़रत सूरे बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि जो कलीदी किरदार जेकरे हुसैनी बचड़ो पंहिंजी जान हिकड़ो हुसैन हो जे करबला जे मैदान में पंहिंजी जान ॾिनी जो नामे रसूलुल्लाह जो दीन बचो जे हुसैन कुर्बानी न दे हा त दीन जी पक्का कान थे हा उन हुसैन जो बचड़ो हुसैनी सैयद जेकरे मौजूदा इन इस्लाम जे ला वतन ऐं कफन आजादी मौत जो जेकरे नारो न लगाए हा न पाकिस्तान आजाद थे हा ऐं सिंध ते तहरीयत गालिब हुजे हा पाकिस्तान आजाद थियण खां पोइ बि सिंध जे मथा अंग्रेज जी हुकूमत हुजे हा अंग्रेज काबिज हुजे हा पाकिस्तान आजाद थियो 47 में अंग्रेज वया सिंध मां 52 में 5 साल उन्हनि खे छापे कयो जेकरे उन्हनि खे तड़े करण वारा हा त हिकड़ो सूरे बादशाह हो ॿियो पागारे जा हुर हुया या तादी से नेमत के तौर पे मां तवाजी खिदमत में अर्ज पियो कया अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत व जमाअत जो सब दरगाहों सब मशाइख बशमूल बरदूनी शरीफ हो जे मशहूरी शरीफ हो जे मौजा दोस्त दरगाह आलिया खानकाह राशिदिया पीर जो गोठ हो जे यानी अहले सुन्नत जो जेके भी कादरी चिश्ती नक्शबंदी सोहरवर्दी आयो असांजा ई समझो मशरब जुदा आहिल तरीक़त जा दर जुदा आहिल फैज़ वठण जा दरवाजा जुदा आहिल पर अल्हम्दुलिल्लाह असां सभनी जी मंजिल आहे मदीनो ऐं मदीने वारो साईं आला हज़रत फरमायो जॾहिं दीदार न थियो त पोइ इहा नात लिखी आख़िर में थो चले कोई क्यों पूछे तेरी बात रज़ा कोई क्यों पूछे तेरी बात रज़ा तुझसे कुत्ते हजार फिरते हैं आमिना जे लाल फरमायो आलम मोहम्मद जे सीने दावार मुस्तफा जी ज़ात बाबरकात मवाजा शरीफ मां बाहर निकरी आया अहमद रज़ा जाके पियो पाण फरमाइल ता अहमद रज़ा के तोखे दीदार न कराया त कंहिंखे कराईंदुसि
पर टे ॾिहाड़े मां तोखे आज़मायो पे ॾिसां त अहमद रज़ा वेहे थो या नथो वेहे असां चवंदा आहियूं तुझसे शैता हजार फिरते हैं जंहिंजो तर्जुमो अब्दुल गफूर हमायूनी वारे कयो तुझे जुल्फ जे बंद कमल दविदा सुल्तान हजारे मान रुगो तुझे शाही दस्तर खान मथे मेहमान हजारे मान रुगो ओ मुंहिंजा दोस्त दीन मुसलमान बा मां इन जे लाइ पे अर्ज़ कयो त रब जी मर्ज़ी आ बादशाही दे उठ चालींदड़ खे वागो दे त मर्ज़ी जो मालिक आहे जेकर गुरूर वारे तकबर वारे जंहिं चयो त मां करे न ॾिसी कोन का पॉलिसी उन जे हेठि जी सही कान हुई रातों रात लही वियो दुनिया खे का ख़बर ई कान पई छो त मुस्तफा जे दगता जॾहिं फिरियो किन जो आलाकार बणियो रब जी मर्ज़ी आहे जंहिंखे बादशाही ॾे जंहिंखां खसे जंहिंखे इज़त ॾे जंहिंखे ज़िल्लत ॾे भलाई रब जे कब्ज़े में आहे रब जे कुदरत में आहे अल्लाह ताला फरमाए तो मुखे केर चवण वारो कोने कसम छो खणा पर बेहाज़ल बलद जे कदे कसम खणा थो त के अरे खैर जो न क़याम जो न कसम आहे मुखे हिन शहर जो आलम ज़बूरा वेठा हाज़ा अरबी में इहो इशारो ऐं हाज़ा जो इशारो करीब जे लाइ ईंदो आहे बाईद जे लाइ न हाज़ल बलद इन शहर जो कसम त मुफस्सिरीन किराम सूरतुल बलद ऐं सूरतुल तीन जे तफसीर में लिखियो आहे त बलद मां मुराद आहे मक्को पाक पर अगी जेका आयत आहे उहा वरी इन जो तफसीर इन तरह सां करे थी त मक्को पाक बि मुराद आहे मदीनो पाक बि मुराद आहे सूरत मक्किया और सूरत मक्किया नाज़िल मक्के में थिया बिहादल बलद जेस ने हबीब मक्के में हा अल्लाह से फरमा बिहादल बलद हिन शहर जो कसम आमिना जो लाल हिजरत करे मक्के खां मदीने आयो आला हजरत फरमायो तैबाना सही अफजल मक्का ही बड़ा ज़ाहिद पैमाना सही अफजल इमाम अहमद रज़ा फरमाए तो ठीक आहे मदीनो अफजल कोने मक्को ही अफजल पर जॾहिं मक्को असीं चऊं त मक्को अफजल आहे त पोइ असां वारनि ॻाल्हियुनि ते बेजा ज़रूर ईअं न त पोइ फिरी वञे तैबाना सही अफजल मक्का ही बड़ा ज़ाहिद तैबाना सही अफजल मक्का ही बड़ा ज़ाहिद हम इश्क के बंदे हैं असा की बोली समझो को ना असा समझदा ही इश्क की बोली हम इश्क के बंदे हैं क्यों बात बढ़ाई है सुनते हैं कि महशर में सिर्फ उनकी रसाई है तैबाना सही अफजल माना ये चयो त मक्को अफजल असा चौदा ठीक आ मक्को अफजल पर अॻिते त हल मक्को छा जे करे अफजल तो मक्के में काबतुल्लाह शरीफ उन जे करे अल्लाह सी कसम खयो न मक्के में हजरे अस्वद उन जे करे अल्लाह ताला कसम खयो न हा मक्के पाक में काबे सा गड मकाम इब्राहिम छा भला
भला उन मकाम इब्राहिम जे करे कसम खयो आ न भला मकाम इब्राहिम माना काबतुल्लाह जे सामो सफा ऐं मरवे आ उन सफा ऐं मरवे जे करे कसम खयो आ न सफा ऐं मरवे जे करे कसम कोन खयो आ मुज़दलिफो मिना हिते मुज़दलिफो आ मिना वा अरफात आ जबल रहमत आ उन जे करे कसम खयो आ न उन जे करे कसम कोने मौला मक्के जो कसम खयो थी भला छा जे ला रब फरमाए तो अंत हिल्लुम बिहादल बलद वाओ इते हालिया वा इन जी माना आहे इन हाल में जो तू न शहर में रही थो मुस्तफा तुझे रहण जे करे न शहर जो कसम तू मुकीमा तू मौजूदा तू हली थो तू घुमी थो तू रही थो तुझे रहण जे करे कसम आलिम लिखियो अल्लामा फखरुद्दीन राज़ी लिखियो हिल्लुन जी हिकड़ी माना आहे मुकीम माना मुस्तफा 53 साल मक्के पाक में गुजारिया घणा साल 53 साल हबीब मक्के में गुजारिया तू मुकीम ही मक्के में इन जे करे मक्के जो कसम हिकड़ी वजह इहा वा अंत हिल्लुल हालांकि मक्को पाक हिल कोने को हरम मक्के पाक जो माना काबतुल्लाह वारो जो कोई हिस्सो आ वो हरम ऐं हुदूद हरम मक्के पाक जो कायम ऐं अहिड़ी जा माना उहा जगह जिता इहराम खां सवा तवा अंदर मक्के में नथा अची सगो जेकरे तवा जो हज जो या उम्रे जो इरादो आहे त तवा के मक्के जे हुदूद मां माना हरम मां बाहर निकरणो पवंदो माना मीकात तां तवा इहराम पाए ईंदो माना हरम में दाखिल थियण जे ला इहराम तवा जे ला ज़रूरी आ इहराम वारे जे ला मक्को हरम आ उन जे ला हिल कोने को पर आदम अलैहिस्सलाम खां वठी नबी पाक ताईं ऐं नबी पाक खां वठी क़यामत ताईं सिर्फ हिकड़ो ॾींहुं हो जॾहिं आमिना जे लाल मक्को फतह कयो हो रब फरमायो महबूब अॼो को ॾींहुं तुंहिंजे लाइ हरम कोने को तुंहिंजे लाइ हिलो माना हरम त इन में जूं बि कान मारबी वार बि कोन पटबो खुशबू बि कान सूंघबी ॿिए धक बि कोन हणबो शिकार त कोन कबो पर शिकार ॾे कंहिंखे इशारो बि करे कोन ॿुधाइबो त इहो सहो पियो वञे इहा हरणी पई वञे इहो पखी हिते वेठो आहे इशारो की तॾहिं बि उनजे मथां इहराम जी हालत में उनजे मथां ॾंडु लॻंदो चटी लॻंदी पर वाह आमिना जा लाल मुस्तफा करीम मक्को फतह करण आया रब फरमायो हबीब अॼो को ॾींहुं तुंहिंजे लाइ ही पूरो मक्को काबतुल्लाह जे आस-पास इहो तुंहिंजे लाइ हिल हरम कोने को तुंहिंजी मर्ज़ी जंहिंखे छॾी तुंहिंजी मर्ज़ी जंहिंखे क़त्ल करे महबूब ऐलान कयो हो जेकॾहिं को पंहिंजूं तलवारूं छॾे उन सां असांजो झेड़ो कोन्हे जेकॾहिं को काबे जे ख़िलाफ़ में वञी पनाह वठे उन सां बि असांजो झेड़ो नाहे जेकॾहिं को वञी अबू सुफियान जे घर में वञी टिके वञी रहे छो त अबू सुफियान उन ॾींहुं या हिकिड़ो ॾींहुं अॻु में मुस्लमान थियो शायदि उन राति मुस्लमान थियो हो हज़रत अब्बास चयो हो साईं अबू सुफियान खे को एज़ाज़ ॾियो जीअं काफ़िरनि खे भले उन्हनि खे चिड़ लॻे त ही असांजो सरदार अॼु मुस्लमान थियो आहे ऐं नबी सही इन खे एॾो नवाज़ियो आहे नबी सही फरमायो हरम माना बैतुल्लाह जे ख़िलाफ़ में जेको वियो उन जेड़ो नाए अबू सुफियान जे घर में जेको वियो उन सां बि असांजो जेड़ो कोने को ओ सुन्नत जमात सां ताल्लुक रखण वारा पंहिंजो अक़ीदो सुधार जा मुस्तफा जो जेको सहाबी हुजे उन जे लाइ पंहिंजो अखियूं बंदि कजो घटि वधि न ॻाल्हाइजा हबीब जो सहाबी वो चाहे वो हजरत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु हुजे हजरत अबू सुफियान रज़ी अल्लाह ताला अन्हु हुजे वो मौजूदा हजरत वहशी रज़ी अल्लाह ताला अन्हु छो न हुजे जॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल उन्हनि खे माफ़ कनि था त असां उम्मती केर थींदा आहियूं उन्हनि सां वेर रखण वारा दुश्मनी रखण वारा उन्हनि सां वेर या दुश्मनी रखण में उन्हनि खे नुक़सान कोन थींदो तोखे ज़रूर नुक़सान थींदो
हबीब खां परे थी दे पण यार नबी दे यारा दा पण यार नबी दे यारा दा अकल हो वई ता चले मदीने इश्क हो वई ता चले मदीने वेख तू जोड़ा मज़ारा दा पण यार नबी दे यारा दा पण यार नबी दे यारा दा हबीब अलैहिस्सलाम एजाज़ ॾिनो हो हज़रत अबू सुफ़ियान खे मुस्तफ़ा के अची चयो साईं इब्ने ख़तल तव्हां जो गुस्ताख़ उन वञी काबे जे ग़िलाफ़ में पनाह वरती आमिना जे लाल फरमायो मुंहिंजे गुस्ताख़ खे पनाह आहे हले वञी काबे जे ग़िलाफ़ में लिखे पर उन जे ला पनाह आहे कान बाहर कदोस जे बाहर न निकरे त ग़िलाफ़ जे अंदरा तीर भाला तलवारूं जेका शे तव्हां खे मिले उन सां मारे उन भागे खे उते ई ख़त्म कयो त मां मोहम्मद जो गुस्ताख़ ज़िंदा रहण जे लाइक़ न लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा दोस्त दीद मुसलमान भा रब जी ज़ात बाबरकात जेकॾहिं का खता आहे का ग़लती आ को गुनाह हुआ अल्लाह ताला माफ़ फरमाइण वारो आ रब त चवंदो आ वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा गुनाहगार तौबा चन अल्लाह का माफी गुरन मुस्तफा तू चप चोरी दे वलौ अन्नहुम में बीठो हुकुम साफ साईया तुझे दर ते आयो जेको खता माफ साईया हिमायत तुझिया इनायत तुझिया निकाहे करम रख जा भलारा भरम रख जा मदीने वारा जाओ जाओ मदीने वारा निकाहे करम रख जा भलारा भरम रख जा मदीने वारा हबीब प्यारा महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलाम यानी अल्लाह जी ज़ात बाबरकात जी बारगाह में गुस्ताख जी माफी काने का गुस्ताख सको चाचो छो न हुजे अबू लहब हबीब करीम जो चाचो आ नबी पाक जने सफा जी पहाड़ीअ ते भी ऐलान कयो हो मां अल्लाह जो नबी आया उते अबू लहब चयो हो तब्बलक या मोहम्मद मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शलतों जा हक तबाथिल मुस्तफा करीम खामोश रहा हबीब जवाब कोन ॾिनो रब कुरान पाक जी मुकम्मल सूरत नाज़िल फरमाई तब्बत यदा अबी लहब व तब्ब आय अबू लहब तू केर थींदो मुझे महबूब के चवण वारो महबूब त खामोश पर मां रब थो तवा अबू लहब जा हथ तबाह थी वया अबू लहब पान तबाह थी वयो सयस्ला नारन सात लहब पर तर छोलन वारी बाग में वनी किरंदो मा अगना
अन्हु मालुहु व मा कसब उन जो माल कमायल या जायदाद में मिलल उनखे बचाए कोन सघंदो वमराअतुहु हम्मालतल हतब उन जी घरवारी जेका काठनि जी भरी पंहिंजे कुल्हे ते खणी मथे ते खणी अचे थी फी जीदिहा हबलुम मिन मसद उन जे गिच में ओ खापर वारो रसो हूंदो कंदन वारो ऐं उहा जीअं दुनिया में मुइया क़यामत में जहन्नम में बि उनखे ईअं केले उछलायो वेंदो ख़ुदा जी ज़ात जो कसम जंग बदर जा तॾहिं कबल वॻा हा ऐलान थियो हो अबू लहब उन जंग में कोन वियो हो छो त उनखे डप हो मता मां उते मरी न वञा मूंखे मता केरु मारे न वञे उते त कोन वियो हिते मके में रहियो पर मके में उनखे का बीमारी लगी खारिश जी का तकलीफ थी उहा तकलीफ एडी वधंदी वई जो जिस्म मां बदबू निकती बदबू एडी खतरनाक हुई जो पुटन अबू लहब खे घरां कढी छॾियो अबू लहब कॾे हेॾा वञे कॾे होॾा वञे तरबतर जूं ठोकरूं पियो खाए ईअं रस्ते में कंहिं खंड में किरियो मरी पयो मरी वञण खां पोइ 3 ॾींहं 3 रातियूं उन जी लाश पई हुई को उनखे वेझो अचण जे लाइ तयार कोन हो माण्हुनि वञी उन जे पुटनि खे चयो भला निभागो तव्हांजो पीउ मरी वियो आहे उन जो लाश त कुते वांगुरु खणी कंहिं खॾ में त उछलायो पोइ पुटनि गुलाम कया हा के हबशी पैसा ॾेई उन्हनि खे चयूं त बाबे खे का खॾ पूरे उन में उछलाए अचो खॾ पूरे उन में ढींगर विझी उन में काठियूं विझी अबू लहब खे नामालूम जगह ते दफन करे उनखे खत्म करे आया खुदा जी ज़ात जो कसम गुस्ताख जो अंजाम इहो वा आशिक़े रसूल जे जेको हबीब सां इश्क करे थो मोहब्बत करे थो खुदा जो कसम गुज़ारे वञे त कुल्ले ॾियण जे लाइ करोड़े माण्हू मैदान ते ईंदा वो गाज़ी मलिक मुमताज हुसैन कादरी शहीद हुजे सजी जिंदगी नामूस ते पहिरो ॾियण वारो अमीरुल मुजाहिदीन हुजे या मां इहा बि ॻाल्हि ताजी सिनेमत जे तौर ते कयां थो जंहिं पंहिंजी ज़िंदगी जो ख़तीर हिस्सो तक़रीबन 50 साल लाड़ थर उत्तर पंजाब ही ओबावड़ो तव्हां जो लहर की घोटकी ही सिंध जा नूराहा इलाइक़ा जंहिं मौजूदा तंहिं ज़माने में रेलुनि जा बसुनि जा उठनि घोड़नि जा सफ़र करे अहले सुन्नत जे अक़ीदे जी प्रचार कई मुंहिंजी मुराद मुंहिंजो उस्ताद मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह तआला अलैह खुदा जो कसम जॾहिं दुनिया मां बुरको मटायूं विसाल थियो चेहरो मुबारक ईअं हो ॼण गुलाब जे गुल वांगुरु टिड़ियो पियो यो हबीब जे नामूस में जेको पैरो ॾियनि था उन्हनि जो मौजादा इहो हशरा उन्हनि जो मौजादा इहो नशरा रब जी ज़ात बाबरकात उन्हनि खे इहो मक़ाम ऐं मर्तबो अता फरमायो आहे इहो मक़ाम ऐं मर्तबो इन जे लाइ आहे जो हू सॼी ज़िंदगी ईअं कंदा करूं तेरे नाम पे जान फिदा न बस एक जा दो जहां फिदा तो जहां से भी नहीं जी भरा करूं क्या करोड़ों जहां नहीं करूं तेरे नाम पे जान फिदा ला उक़सम बिहादल बलद कसमा इन शहर जो छो अंत हिल बिहादल बलद जो तू महबूब इन शहर में तो रही और जह शहर में मुस्तफा रहे उन शहर दा कसम उन ही शहर में त नबी जी विलादत भी थिया पर काके काने खे 52 साल 11 महीना 28 ॾींहं नज़र अचन था 12 रबियुल अव्वल नज़र ई कांदी ना 12 रबियुल अव्वल छा असामान हिन शहर जो कसम जो शहर कहिड़ो आहे मक्को चओ कहिड़ो शहर आहे मक्को पाण ई चवनि था त मक्को आहे मक्के खे इहो एज़ाज़ कोन्हे को जो आमना जे लाल पहिरीं पहिरीं कदम मक्के में रखिया हबीब जावा त मक्के में महबूब आया त मक्के में मुस्तफा जिस चमन से यार मेरे ला के
जुल्फा खोलिया असा ही मिलाद मुस्तफा चौका कहर की जो को मुजादा चौका या असा के मस्जिद में या कहीं गली में या कहीं ओताक या कहीं मोहल्ले में या कहीं बंगले या कहीं घर में जेकर असा हबीब जो मिलाद कयो था असा मोहब्बत में ये बचांदा आयो अज हिते ईंदो मोहम्मद अज हिते ईंदो मोहम्मद सारो सहन बुहारा से जखे सिंगारा अंजुमन गुलामान मुस्तफा दे दोस्तन जा साईं नाला खया हाफिज साहब ये कोने को त बस जादू जी छड़िए साहब स्टेज लगी व्या ठई व्या ईका साउंड लगी व्या एक ना तू लगी व्यो है मोजादा पेना फ्लेक्स लगी व्या इन जे पोया दोस्तन जी मोहब्बत वारन हबीब जे आशिकन की मेहनत होंदी या आशिकन के गड करन मोहब्बत वारन के दावत होंदन प्रोग्राम जो इंतजाम संभाल जमात जे ला महबूब जे खुशी में हबीब जे मिलाद जो लंगर जो इंतजाम कर साजे ला हुंदो अज हिते ईंदो मोहम्मद अज हिते ईंदो मोहम्मद सारो सहन बुहारा से जखे सिंगारा मुश्क अंबर मुस्तफा जे मुस्तफा जे लायकनी मनहारा से जखे सिंगारा से जखे सिंगारा हर की क्यों गुलजार क्या सब अज नथो एहसान थे बेवड़े बदकार जे घर पान थो मेहमान थे थो सलातुल ऐं दुरूदन थो सलातुल ऐं दुरूदन सांप जी दिल ठारिया से जखे सिंगारा से जखे सिंगारा दिल विचारी दिल रुबा दिल पर मोहम्मद साड़ी जान मन मुखे इन ही झूरे जिया अंदर आहे जड़ी ही दुनिया आई ओ दुनिया सही ही दुनिया आई ओ दुनिया वेठो प्रियत पारा से जखे सिंगारा रब करे त महबूब अचे त सां सभई चो अज हिते ईंदो मोहम्मद अज हिते ईंदो मोहम्मद सारो सहन बुहारा से जखे सिंगारा ऐसे जखे सिंगारा प्याती मान पमानलो ॾाढो मज़ो थिए प्यार में कुछ मुखे खपे अखियूं हुजन दीदार में शल गुलामीअ में उम्र है शल गुलाम में उम्र आजिज़ थी आडो गुज़ारिया से जखे सिंगारा खुदा जो कसम तुझे मथा मेहरबानी थींदी तो तबीलाद में तुझी नियत गलत काने का तुझी गुस्ताखी बेअदबी जी नियत काने का बल्कि तुझी नियत या आहे त रहेगा यूं ही उनका चर्चा रहेगा बड़े खाक हो जा ए चल जाने वाले तो मुस्तफा जो जिक्र पियो हलंदो हबीब जो जिक्र पियो हलंदो ही मिलाद अज़मत मुस्तफा जी झलका ही नामूस रिसालत जी मोजादा ये समझो त तरबियत गाह आहे नामूस रिसालत पे जो जान घर माल मता सब कुर्बान करण जो ही आहे उम्मत के बुधाइन जो वारो असाई तमा जो नबी आखिरी नबी या ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत असा के चाहता तमा नबी जो मिलाद छो था कयो किथा साबित मां चाहतो काकड़ा तू असा सा गड मिलाद कर पर तुझे नसीब में कोने चंदा ना 40-50 साल अगे त मिलाद कोन हो तमा छो था को मां चाहतो तडे ने बागा कामयानी भी कोना
अब 50-60 साल अॻे कादियान जो न इहो काकू समारो पीर हिननि जो निकतो हो जाए चयो त मां कादियान मां न बि आहियां मो लेट्रिन में मो काकू समें हिकड़ी अख का कानू ॻाल्हाए अंग्रेजी चवे त मूं वटि वही बि अंग्रेजी में ईंदी आहे उन मिर्ज़े खां पोइ जॾहिं पीर महर अली शाह गोलड़वी रहमतुल्लाह एड़ा आशिक खुदा जो कसम मैदान में आया जिन चयो हो त इस सूरत में जाना खा जाना के जाने जहाना जो शेर कोने को ये समझो त ये असांजी बैटरी चार्ज करण जो हिकिड़ो ज़रियो खुदा जो कसम ॿुधंदा आहियूं त रंग रंग जेको आहे वार वार उभो थी वेंदो आहे इस सूरत में जाना खा जाना के जाने जहाना खा इस सूरत में जाना खा जाना के जाने जहाना खा सच आखे ते रब दे में शाना खा जिस शान तो शाना सब बनिया तव्हां के तौहीद जे नाले ते रुगो तौहीद ईंदी आहे तव्हां त इंदिरा गांधी के स्टेज ते वेही पंहिंजे दारुल उलूम जो इफ्तिताह करण वारा आहियो तव्हां अॼु बि अंग्रेज़नि जे पैसनि ते पलजण वारा आहियो अॼु बि तव्हां के एड यहूदी ऐं नसारा ॾियनि पिया अॼु बि तव्हां दर दर जूं ठोकरूं पिया खाओ खुदा जो कसम अहले सुन्नत खे रब जी ज़ात बाबरकात इज़्ज़त सां नवाज़ियो आहे असांजो कल्ह बि इहो ऐलान हो अॼु बि इहो ऐलान आहे अल्लाह जे हबीब जी ज़ात बाबरकात सा असांजो रिश्तो मेरे नबी से मेरा रिश्ता कल भी था और आज भी है बतला दो गुस्ताख नबी को गैरत मुस्लिम जिंदा है दीन पे मर मिटने का जज्बा कल भी था और आज भी है चो चो कल भी था और आज भी है देखने जोश ऐं जज्बो अवाम में आहे खुदा जो कसम सदको मीलाद जो ऐं इहे मिर्च पिया ज़ख़्मनि ते असां हारींदासीं इहो लूण असां तव्हांजे ज़ख़्मनि ते पिया बुरकींदासीं पोइ तव्हांजा फट भले पिया उभा थियनि असां आशिक़नि जूं दीदूं पयूं ठरंदियूं ये तमाम 1500 साला जशन है ना 1500 साला जशन जी कादियान के तकलीफ है यहूद ने ईसाई के तकलीफ है ये उन जे जेका साथियारी आहल उनन के भी आ तकलीफ है पर खुदा जो कसम आई हबीब जे मिलाद जा तराना खटबा कोन ये डी चो चो डी वधंदा रहंदा हिनन के मिलाद जी का घटी नजर कान थी अचे असा चोंदा अंत इल्म बिहादल बलद मुस्तफा मदीने में पियो रहे त नबी पाक जी विलादत भी मक्के पाक में आ रहे भी मक्के पाक में पियो तो मक्के जो इन एतबार सा रब मकाम वधायो आहे जो मुस्तफा जी विलादत मक्के में विलादत थे उन शहर जा रब कसम खणे ऐं जंहिं चौंक ते असीं नबी पाक जो मिलाद बयान कयूं उन चौंक जो नालो रखो मिलाद मुस्तफा चौंक त वरी उन ते ठठोल बांधी मिलाद मुस्तफा चौंक माना हिते गाना हलन हिते बजाना हलन हिते फलाणो कम थे हिते ही शय थे हितां त काफर भी गुजरे हितां त फलाणी शय भी थे हिते त को नशो पी हले पो तमाम मिलाद मुस्तफा चौंक छो रखियो आ माता तो मुखा न पुछ कुरान खां पुछ अबू जाल हो मक्के में लागो था अबू लाब हो उतबो शेबो वलीद उमय्या बिन खलफ योई मक्को न जिते नबी पाक सजदो कंदो हो त ओठ मथा रखंदा कदे पत्थर वडा वडा खणी नबी पाक के शहीद करण जी कोशिश कंदा हा रब फरमाए तो मुंजी नजर निभा कने आही कान मुंजी नजर त आही मुंजी महबूब दी कुदरत की निगाहें भी जिस जगीरे
को तकती है। कद नरा तकल्लुब वजहिक फिस्समा, कद नरा तकल्लुब वजहिक फिस्समा, कायनात पया आमिना जो लाल चवे मौला मूंखे क़िबलो मटाए दे। जो बार बार आसमान दे खणन चेहरो असां तुंहिंजे चेहरे खे तकियूं पिया। अञा जे पोइते वञूं अल्लज़ी यराक हीन तक़ूम वतक़ल्लुबक फ़िस्साजिदीन। अल्लाह त सभिनी खे थो ॾिसे पर हिकिड़ियूं आयतूं अहिड़ियूं बि आहिनि जिन में रब पियो चवे त मौला काइनात हिकिड़े पासे पर मां तकियां पियो। अल्लज़ी यराक, ओहो रब जेको तोखे पियो ॾिसे। अच्छा यराक आलिम बिठान का मुज़ारे जो सीगो आहे, जेको तोखे ॾिसे पियो ॾिसंदो रह। अॼु बि ॾिसे थो सुभाणे बि ॾिसंदो। हीन तक़ूम चाहे वक़्तु तूं बीही पियो क़याम पियो करी माना उथी तो तॾहिं बि ॾिसां पियो माना वेही तो तॾहिं बि तुंहिंजे सुम्ही तो तॾहिं बि ॾिसां थो, तुंहिंजे हली थो तॾहिं बि ॾिसां थो। पर रुगो इहा न त तूं आमिना जे झोलीअ में आहे तक़ल्लुबक फ़िस्साजिदीन, आदम जे पेशानीअ में तुंहिंजो नूर रखियमि, उहो नूर पलटी आयो सॼे मां तोखे ॾिसां। खैर करे वो नूर आयो हज़रत नूह ॾे त मां तोखे ॾिसां। हज़रत नूह खां आयो इब्राहिम ॾे त मां तोखे ॾिसां पियो। अहले हदीस रुगो टिकी दाढ़ी रखी चवे तो नबी दा वालिदैन काफर हा मुसलमान कोन हा ये जहन्नम में वेंदा। मां टंके जी चोट ते चवां थो जहन्नमी हूंदे तूं कुफ्र ते खात्मो ते तुंहिंजो। अरे जंहिं नूर खे रब जो तके अच्छा मां हिकिड़ो मिसाल तव्हांखे हे मिसाल हे बर्तन हे बर्तन मथा बर्तन के विच में का शय आहे और मिसाल बर्तन जे विच में आहे मुस्तफा जो नूर। रब हबीब जे नूर खे ॾिसे पियो। छा रब आमिना खे कोन ॾिसे? हज़रत अब्दुल्लाह खे कोन ॾिसे? हज़रत अब्दुल मुत्तलिब खे कोन ॾिसे? ओ जेकॾहिं नूर जेको मुस्तफा जो नूर जंहिंजे पेट में रहियो आहे जिते नूर आहे त उते उंदाही कीअं थींदी? इन कानू मिन क़ब्ल लफी दलाल मुबीन, चिट्टी गुमराहीअ में हा वो जे गुमराही उंदाही हुई शिरक ऐं कुफ्र जी त पोइ अंदर नूर कीअं हो? बीबी आमिना थी चवे जॾहिं नूर अंदर हो तॾहिं असांजो अंदर रोशन हो। पर खरज मिन्नी नूरुन अदा अली कुसूर शाम वल कसरा, पर उन नूर जी झलक 12 रबिउल अव्वल सूमर जे ॾिहाड़े पाख फुटीअ जे टाइम ते मुस्तफा दाने रहमत जो चेहरो मूं ॾिठो मुंहिंजे लाइ 400 मील दुनिया रोशन थी वई। बाहर निकलो त
अंदर हो त हेठ फुट रोशन कोन अंदर तो तन वतन रोशन कोन जो या तुझी सोच होंदी असीं त चऊं था कुदरत की निगाहें भी जिस चेहरे को तकती है उस चेहरे अनवर का दीदारे करा जाना ऐ इश्क नबी मेरे दिल में भी चौ दिल में भी ऐ खुदा जो कसम मुस्तफा जो पाक चेहरो जेको नूरानी जेके रब तके पियो उन में कान को त कमाल आहे न अच्छा तकण खां पोइ वरी न पियो चवे वतो हा अभी वो तुझे चेहरे जो कसम एकरे बाद के त ॾिसाई मां पियो उन वक्त में ॾिसां पियो जॾहिं नूर तुंहिंजो मुंतकिल पियो थे वरी जे दुनिया ते आयो त रब पियो चवे वतो हा सोना तुंहिंजे चेहरे जो कसम चेहरे जे अॻियां ज़ुल्फूं अची वञनि त वल्लैल इज़ा सजा इन्हनि ज़ुल्फुनि जो कसम आला हज़रत तो फरमाए मां मुस्तफा जे हुस्न जो जेकॾहिं तोखे तक़ाबुल करणो आहे त पोइ हिन तरह कजा खुर्शीद था किस जोर पर हाँ पढ़े के चमेका था कमर खुर्शीद माना सिज कमर माना खुर्शीद था किस जोर पर हाँ पढ़ के चमका था कमर बेपर्दा जब वो रुख हुआ ये भी नहीं वो भी नहीं डर था के इसिया की सजा अब होगी रोज़े जज़ा मौलाना अब्दुल रहमान सरहंदी अल्लामा वली हो अल्लाह जो प्लेटफार्म ते वेठो त मंगण हार ढोल पे वजाए बे पासे वरी तबलीगी जमात वारा बिस्तरो खणी वेठा पाण केॾी महिल रोन पिया त केॾी महिल खिलन पिया रोन पिया खिलन पिया पुछां कयोसीं वजह कहिड़ी पाण फरमायूं त रोवां तो इन्हनि बिस्तरे वारनि खे त क़यामत में इन्हनि खे बिस्तरा कम कोन ईंदा छो त मुस्तफा जी हुब ऐं वफ़ा इन्हनि खे कान्हे खिला इन्हनि मंगर हारनि ते त कन ग़लति पिया पर इन्हनि खे उम्मीद आहे त ॿियो केरु छॾाए न छॾाए आमिना जो लाल छॾाए खुदा जो कसम आहे अल्लाह जे वली जे दर ते जेकरे असां वेठा आहियूं को कादरिया को चिश्तिया को नक्शबंदिया को सोहरवर्दिया ऐं तोखे वरी इहो इंजीनियर अॼुकल्ह हिकिड़ो निभागो निकितो आहे हींअर त बंदि आहे खुदा करे को सालो साल निभागो क़ैद में हुजे ॿाहिरि न निकिरे पर आहे त हूअं ई क़ैद न मस्जिद न मदरसो न का अहिड़ी का जाइ पर हिकिड़ी जाइ ते ईअं बूतो बणियो वेठो आहे जिते किताबूं अॻियां रखी असांजो नौजवान वरी इल्मु वॾो वॾो अरबी ॻाल्हाए थो अरबी जे आइन खां वाक़िफ़ कोन्हे को जट जो पुटु आहे अरे उनखे कहिड़ी हदीस ईंदी जेको सहाबा जी गुस्ताखी करे अहल बैत जी गुस्ताखी करे मुस्तफा जी हदीस उन जे सीने में ईंदी आहे जंहिंजे दिल में सहाबा ऐं अहल बैत जो अदब हुजे जेको चवे पियो इन बाबो ने क्या दिया इन बाबो ने क्या दिया काका ॿाहिरि निकिर कए हुन सां पंगो पई कोन्हे तुंहिंजो के भरतूंडे जे फकीर सां तुंहिंजो पंगो पई कोन्हे को हा जेकॾहिं तोखे बाबन जी पुछा करणी आहे न हाफिजुल मिल्लत हाफिज साईं मोहम्मद सिद्दीक भरतूंडी वारा रहमतुल्लाह तआला अलैह उन्हनि खां पुछा कर हाफिज साहब फरमाइनि था इन बर्रे सगीर जे इलाइके में जेकॾहिं रोज़े धणीअ जहिड़ो जान न अचे हा त कुफ्र ऐं शिरक जो दौरे दौरा हुजे हा इन बर्रे सगीर जे खिते खे जेकॾहिं ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह जे ज़रबुन सां चमकायो आहे त मुर्शिद रोज़ी धणी चमकायो आहे तवे केर पियो हाफिजुल मिल्लत
हाफिज साईं मोहम्मद सिद्दीक भरचोंडी वारा रहमतुल्लाह ताला अलैह ओए पाण पिया फरमाइन मन अल्लाह वारे खे सुञाणींदो आहे रब जी ज़ात बाबरकात जा बानो मां अर्ज़ इहो पे कयो अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असां जो अक़ीदो आहे मुस्तफा करीम जी ज़ात बाबरकात जा वालिदैन क़यामत में हबीब सां गॾु हूंदा मुंहिंजो महबूब पंहिंजे अबे अम्मा खे अॻियां कंदो मुस्तफा जी ज़ात बाबरकात उन्हनि जे कॾ लॻंदो हबीब फरमाए पियो त मां मोहम्मद चाहींदो आहियां सोचींदो आहियां कॾहिं त मां नमाज़ पढ़ंदो हुजां हा काश मुंहिंजी अम्मा आमिना हुजे हा मूंखे सॾु करे हा मोहम्मद फलाणो कम करे हा मुस्तफा फरमाइनि था मां माउ जे सॾ जे करे नमाज़ टोड़े अम्मा जो कम करे वरी अची नमाज़ शुरू कयां व वालिदिन वमा वलद वालिद जो बि कसम वलद जो बि कसम वालिद माना ॼणींदड़ मां वलद माना जेको ॼाओ ॼणींदड़ मां मुराद हज़रत इब्राहीम फखरुद्दीन राज़ी लिखो त इब्राहीम जी सॼी औलाद में त हज़रत अब्दुल्लाह आहे हज़रत आमिना बा जेकरे काफ़र आहिनि त पोइ काफ़रनि जा कसम रब कीअं खणंदो रब फरमाए थो मुस्तफा तुंहिंजे वालिदैन जो बि कसम आहे त तुंहिंजे वलद जो बि कसम आहे